वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। आओ एक शर्त ते शादी करनस जेकॾहिं गामू खे मंजूर हुजे। मंजूरा मंजूरा हे बाकी पाटियूं छाला ठाहियूं आहिनि तुंहिंजे लाइ जान बहाज़रा। न न न ॾींदो साईं जान, ये जान ॾींदो मैं त शादी कीअं कंदो मैं। सियाणी दीदी तू भली मुखे मार न ठाराइस पर तू खुदा जे कहर खां कोन बची सकंदे। आई मुखे खान बहादुर जे इंसाफ ते पूरो यकीन आहे। हो तोखे मुझे खून ऐं इज्जत जो नुक़सान बख्श कोन कंदो। बस कर, खबर नाहे तो बाबा सही छो तमा जड़न कीड़न माकुड़न के मथे ते चाढ़ियो आ। हकम साईं ॾींहं ॾिठे जो मुंहिंजी न्याणी ज़मीन तां अॻुवा करे विया आहिनि। इहो अंधेर न आहे, इहो ज़ुल्म न आहे त ॿियो वरी छा आहे। हाकिम साईं तुंहिंजी इजाज़त को सवा पखी भी पर नथो वञी सघे। खणी बख्श जी सरकार। हींअर जो हींअर मूंखे ख़बर वठी ॾे त अहिड़ो कहिड़ो रज़न मुंहिंजे राज में पैदा थियो आहे। तुंहिंजे इन लक्षणनि जी जेकॾहिं रईस वॾे खे ख़बर पवे त छा हू चुप करे विहंदो? खामोश, ज़बान पंज के लगाम दे। रेनगोट में कोड़ो मानू पैदा थियो आ जेको मुझे चंपे में हथ विझे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।